बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह। हिन वक़्त में मुख़्तलिफ़ मक़ामात तां जेके सुवाल कई अरसे खां तक़रीबन 2 सालनि खां सफ़र जे दौरान नौजवाननि सां जेका मुलाक़ात थिए थी या कंहिं प्रोग्राम में या सोशल मीडिया जे ज़रिए या किथे रूबरू मुलाक़ात में ख़ासि तौर ते नौजवाननि जो हिकिड़ो मसइलो आहे जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि मां मूंखे मुख़्तलिफ़ वक़्तनि खां मूंखां सुवाल कनि था ऐं मां थोरो उन सुवाल ते ग़ौर कयो आहे त कम अज़ कम कोई 100 नौजवान अहिड़ा आहिनि जिन मुख़्तलिफ़ वक़्तनि में मूंखां साॻी ॻाल्हि पुछी। लफ़्ज़ मट आहिनि, जुमिला तब्दील आहिनि, पर उन्हनि जो मसइलो हिकिड़ो आहे। मां काफ़ी वक़्त खां सोचींदो रहियुसि त इन मसइले जो उन्हनि खे कहिड़ो जवाबु ॾियां, कहिड़ी तरह ॾियां। अॼु लिहाज़ा मूंखे कुझु वक़्तु हुयो, मूं सोचियो तव्हांखे उनजो जवाबु ॾियां। सुवालु छा आहे? सुवालु आहे पंहिंजी सुञाण जो, पंहिंजी सुञाणप जो। नौजवान हिन वक़्तु जेको नसुल मौजूदु आहे उनजो हिकिड़ो मसइलो आहे। असांजो नसुल या असां खां अॻु में वारनि जो ताल्लुक़ उन्हनि माण्हुनि सां हुयो जिन माण्हुनि जो पंहिंजे दीन सां ताल्लुक़ तमामु मज़बूत हुयो। असां बि उन्हनि खे ॾिठो, उन्हनि खां तरबियत असां हासिलु कई। पर हींअर असां खां बाद में जेके नौजवान आया आहिनि उन्हनि नौजवाननि सां वॾो मसइलो आहे। उन्हनि जो मिसाल उन इंसान वांगुरु आहे जेको इंसान कंहिं रस्ते तां हलंदे हलंदे कंहिं चौक में चौसूल में अची करे चौवाटे ते अची करे बीहे। हाणे मुख़्तलिफ़ क़िस्म जा रस्ता उन जे साम्हूं हुजनि, हिकिड़ो उत्तर बि वञे थो, ॾखिण बि वञे थो, ओलह बि वञे थो, ओभर बि वञे थो, पर हाणे हुनखे ख़बर नाहे त मूंखे मंज़िल मक़सूद ताईं पहुचण जे लाइ कहिड़ो रस्तो वठिणो। बिल्कुलु बेअनी हिन वक़्तु असांजो जेको नौजवान आहे उहो वीचारो परेशान आहे। मां अञा हिनखे वज़ाहत सां चवां त असां वटि जेको बि सिंध में ख़ासि तौर ते मां सिंधी में ई वीडियो ॼाणी वाणी रिकॉर्ड करे रहियो आहियां त सिंध में जेके असांजा नौजवान आहिनि उन्हनि जो जेके मुस्लमान आहिनि उन्हनि जो बैकग्राउंड त दीनी आहे, मुस्लमान ख़ानदान आहे। हुननि जी तालीम, हुननि जी तरबियत, तालीम न, हुननि जी तरबियत बचपन खां वठी हिकिड़े अहिड़े माहौल में थी आहे जेको दीनदार आहे। अल्लाह, हुन जे रसूल ऐं दीन सां ताल्लुक़ रखंदड़ शयुनि सां हुनजो वास्तो रहे थो। लाशऊरी तौरु पंहिंजे दीन सां मुहबत करे थो, अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान आहे। पर जॾहिं हू वॾो थी करे पंहिंजे स्कूलनि में वञे थो, वरी उन खां मथे हाई स्कूल में वञे थो, वरी उन खां मथे कॉलेज में वञे थो, वरी उन खां मथे यूनिवर्सिटी लेवल ते पहुचे थो, उते हुनजे अपोज़िट कमु आहे। उते जेका हुनखे तालीम ॾिनी थी वञे उहा तालीम वरी उनजे उबतड़ आहे। हो हाणे पंहिंजे लाशऊर में जेका पंहिंजे दीन सां हुनजी मुहबत आहे उन ऐं हींअर जेका नई तालीम हुन हासिलु कई आहे उनजे विच में हाणे हुनजे ज़हन में हिकिड़ी लाशऊरी कशमकश आहे। हाणे हुनखे ख़बर नाहे त मां किॾांहुं वञा, ही सही आहे, हू ग़लति आहे। दीन सां मुहबत, पंहिंजे मज़हब सां, पंहिंजे मसलक सां हिकिड़ी लाशऊरी हुनखे मुहबत आहे। पर हुनखे जेका तालीम ॾिनी थी वञे, तव्हां सभिनी खे ख़बर आहे त तालीम इंसान जो ज़हन ठाहींदी आहे, तालीम इंसान जी तरबियत कंदी आहे, उनजे बुनियाद ते इंसान पंहिंजे ख़्यालात खे तरतीब ॾींदो आहे। पर हिते त तालीमी निज़ाम असांजो ॿियो आहे न साईं। इन हिसाब सां हाणे हू वीचारो चौवाटे ते फाथो पियो आहे। हू चवे थो त मां किॾांहुं वञा। ही वक़्तु आहे त हू सुञाणे पाण खे त मां केरु आहियां, मुंहिंजी शनाख़्त छा आहे, मुंहिंजी सुञाण छा आहे, मुंहिंजो ताल्लुक़ कहिड़े नसुल सां आहे, कहिड़े ख़ानदान सां आहे, कहिड़े क़बीले सां, वॾे मफ़हूम में, ख़ानदान क़बीलो ज़ात पात न, वॾे मफ़हूम में मुंहिंजो ताल्लुक़ कहिड़ी जमायत सां आहे। इहो आइडेंटिटी जो सुवालु आहे, शनाख़्त जो सुवालु आहे, सुञाणप जो सुवालु आहे, जेको हिन वक़्त जे नौजवान जे लाइ तमामु परेशान कुन आहे। वरी इन परेशानी में इज़ाफ़ो सोशल मीडिया कयो आहे। मां उनजी वज़ाहत हीअं कंदुसि त इंसान इल्मु हासिलु कंदो आहे, इल्मु हासिलु करण जा ज़रिया किताब खां हासिलु थींदो आहे इल्मु, ऐं इल्मु हासिलु थींदो आहे किताब सां गॾोगॾु उनजे पढ़ाइण वारो हुजे जेको प्रॉपर तरीक़े सां, प्रॉपर चैनल सां तव्हांखे वठी हले। पर तव्हांजी जेका सोशल मीडिया आहे उन सोशल मीडिया तव्हांजी मुसीबतुनि, तव्हांजी तकलीफ़ुनि में अञा इज़ाफ़ो कयो आहे। मिसाल मां तव्हांखे आसानी सां ॾेई छॾियां त सोशल मीडिया सोर्स ऑफ नॉलेज ज़रूरु आहे, मालूमात ॾिए थी, पर सोशल मीडिया या मुतलक़ नेट जेका आहे सो उहा तव्हांजे मसइलनि जो हल कॾहिं न कंदी। अञा तव्हांखे वधीक सम्झायां, तव्हांखे को बि दीनी मसइलो सम्झणो आहे, हींअर तव्हांजे ज़हन में मुंहिंजी वीडियो खां बाद इहो तव्हां प्रैक्टिकली तजुर्बो कजो। तव्हांजे ज़हन में हींअर हिकिड़ो सुवालु आहे, तव्हां उनजे जवाब जे लाइ फ़क़ति नेट ते एतमाद कयो। तव्हां जेॾी महिल वांदा थींदव 10 ॾींहं तव्हां गुज़ारे छॾियो, महीनो गुज़ारे छॾियो, तव्हांजे इज़तिराब, तव्हांजी ज़हनी कशमकश में इज़ाफ़ो थींदो। छाजे करे? इन जे करे त इहा सोशल मीडिया नौजवान जंहिंखे तालीम जो ज़रियो बणायूं बीठा आहिनि, इहो सोर्स ऑफ साइंस या सोर्स ऑफ एजुकेशन न आहे, सोर्स ऑफ नॉलेज आहे, हिकिड़ी मालूमात जी हद ताईं काफ़ी शइ आहे।
जेका तव्हांखे मालूम आहे थी पर दुरुस्त केतिरे क़दुरु आहे, एतमाद जोगी केतिरी आहे, उनजी का ख़बर न। लिहाज़ा सोशल मीडिया बि तव्हां ई असांखे वधीक परेशान कयो आहे, असांखे कोन कयो आहे, पर जेको नौजवान हींअर बीठो आहे न, जंहिंजी तरबियत अहिड़े माहौल में न थी आहे, मथां हुनखे तालीम अहिड़ी मिली आहे, उहो वीचारो ॾाढो परेशान आहे। लिहाज़ा मां तव्हांजी शनाख़्त जे मुतालिक़ चंद पॉइंट्स तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु करणु घुरां थो, जेके मां मुख़्तलिफ़ किताबनि खे पंहिंजे मुताले जी रोशनी में साम्हूं रखी करे 4-5 ॻाल्हियूं कंदुसि, मुंहिंजी ॻाल्हि जीअं ड्रेग न थी वञे। 4-5 शयूं आहिनि, उहे अर्ज़ु कयां थो, तव्हां उन ते अमल कयो, इनशाअल्लाह तव्हां महसूसु कंदव त तव्हांजी जेका ज़हनी कशमकश आहे, लाशऊरी तौर परेशानी आहे, उहा इनशाअल्लाह ख़तमु थींदी। सभिनीनि खां पहिरीं ॻाल्हि आहे त मुस्लमान पंहिंजी शनाख़्त ऐं सुञाण बंदगी ऐं इबादत जे रूप में करे, जे इबादत ऐं बंदगीअ जी सूरत खां सवाइ हो पंहिंजे पाण खे सुञाणे थो, तोड़े जो शनाख़्ती कार्ड आहे उन वटि, इहो सुञाण आहे, तोड़े जो पासपोर्ट आहे, इहो बि सुञाण आहे, बेफारम आहे, डोमिसाइल आहे, वग़ैरह वग़ैरह, इहे सभु सुञाण जा सबब आहिनि। पर मां इन सुञाण जी ॻाल्हि नथो कयां, पंहिंजे पाण खे सुञाणो एज़ ए तव्हां अल्लाह ताला जा बान्हा आहियो। अल्लाह ताला क़ुर पाक में इरशाद फरमायो आहे, वला तकूनू कल्लज़ीन नसुल्लाह फअंसाहुम अनफुसहुम, न थियो उन्हनि माण्हुनि वांगुरु जिन अल्लाह खे विसारियो, पोइ अल्लाह उन्हनि खां उन्हनि जो पाण विसाराए छॾियो। छा मतिलबु आहे? केरु आहे दुनिया में जेको ॿियनि खे त विसारींदो आहे, पर पाण खे कीअं विसारींदो आहे? इन जो मतिलबु छा आहे? केरु बि पंहिंजे पाण खे कोन विसारींदो आहे। कपिड़ा पायूं था, कीअं विसारियोसीं पाण खे? मानी खाऊं था, पंहिंजे पाण खे कीअं विसारियोसीं? सुठा सुठा मोबाइल यूज़ कयूं था, पंहिंजे पाण खे कीअं विसारियोसीं? असां त पाण खे कोन विसारियो आहे, पर हिन विसारण में मुराद इहो न आहे। इन विसारण में मुराद आहे त हुननि उबूदियत बंदगीअ जो मक़ाम पंहिंजी ज़ात मां कढी छॾियो, पंहिंजी लाइफ मां जुदा करे छॾियो। हाणे अल्लाह हुननि खां पंहिंजी ज़ात में विसराए छॾी। हीअं कपिड़ा त भला पातल आहिनि, सोशल स्टेटस बि हुनजो भलो आहे, पर हुनजी दिलि बेचैन आहे, हुनजो ज़हन लाशऊरी तौरु हिकिड़ी कशमकश में मुब्तला आहे। इहो आहे त अल्लाह तबारक व ताला हुन खां हुनजी जेका शनाख़्त हुई उहा खसे वरिती। अल्लाह खसी कोन, पर हुन पंहिंजे अमलनि जे करे पाण विञाई। लिहाज़ा हिन वक़्तु कशमकश जे दौर में सभिनी खां पहिरीं ॻाल्हि मां इहा अर्ज़ु कई, रिपीट कयां मुख़्तसर अंदाज़ में, त मुस्लमान पंहिंजी शनाख़्त करे त मां मुस्लमान आहियां, मुंहिंजो ताल्लुक़ मुस्लमान उम्मत सां आहे। असां पंहिंजी सुञाण जेकॾहिं न कंदासीं त ॾाढा परेशान थींदासीं। पंहिंजे पाण खे अबूदियत बंदगी जे मक़ाम में सुञाणो, असां अल्लाह जा बंदा आहियूं, मुस्लमान आहियूं। हिकु ॻाल्हि। नंबर 2, इहा बि ॻाल्हि ज़हन में, पहिरीं बंदगी आहे, अल्लाह जो वजूद आहे, उनखां पोइ बाद जी ॻाल्हि। बाद में इन ॻाल्हि खे सम्झणु त मां मुस्लमान आहियां, मुंहिंजो ताल्लुक़ हिकु आलमगीर क़ौम सां आहे। लिहाज़ा नतीजो छा आहे? मुंहिंजे मथां लाज़िम आहे त उन क़ौम जा हक़ अदा कयां, उनजी तरक़ी में किरदारु अदा कयां, उन ते जेके ॾुखिया वक़्त आहिनि, ॾुखिया मरहला गुज़री रहिया आहिनि, उन मां उनखे कढण जी कोशिशि कयां। इहा ॿी पॉइंट आहे त इंसानु पंहिंजे ज़हन में विहारे। नंबर 3, इहा बि ॻाल्हि ज़हन में विहारे त मां कंहिंजो पुटु बि आहियां, को मुंहिंजो वालिद आहे, मां कंहिंजो पुटु बि आहियां, का मुंहिंजी माउ आहे, ऐं मां कंहिं ख़ानदान जो हिसो आहियां। मां कॾहिं बि नथो चवां तव्हां पंहिंजे ख़ानदाननि खे क़ौमियत जी शिकिल में वठी करे इनखे तअसुब बणायो, न, बल्कि मुंहिंजो चवण जो मक़सदु हीअ आहे त तव्हां इनखे एज़ ए शनाख़्त जे लाइ सुञाणो। पर इन जो नतीजो छा आहे? नतीजो इहो हुजणु घुरिजे त तव्हां जॾहिं ख़बर हूंदी, इहो अहसासु ज़हन दिलि में हूंदो त मां कंहिंजो पुटु बि आहियां, का मुंहिंजी अमड़ बि आहे, को मुंहिंजो बाबो बि आहे, त तव्हां ऑटोमेटिकली पंहिंजे उन ख़ानदान, पंहिंजी फैमिली जी तरक़ी, उन्हनि जी ख़िदमत, उन्हनि सां बिर, उन्हनि सां अहसान, उन्हनि सां भलाई वारो रवैयो इख़्तियार करणु शुरू करे ॾींदो। नंबर 3, को कंहिंजो मुड़ुसु आहे, का कंहिंजी ज़ाल आहे। इंसान खे इहो सम्झणो पवंदो, इहा ॻाल्हि सम्झे त मां कंहिंजो मुड़ुसु बि आहियां, या औरत सम्झे त मां कंहिंजी ज़ाल बि आहियां, औरत सम्झे त मां कंहिंजी माउ आहियां, मर्द सम्झे त मां कंहिंजो पीउ आहियां। जॾहिं तव्हां ईअं सम्झंदो, इहा ॻाल्हि यादि रखो त शादी का महज़ मश्किरी न आहे, जंहिंसां इंसानु पंहिंजी जिस्मानी कैफ़ियत पूरी कंदो आहे, न, ईअं न आहे। शादी हिकिड़ी वॾी ज़िमेदारी आहे, जंहिंजो ताल्लुक़ हिकिड़े नसुलनि सां आहे। इन जो ताल्लुक़ तामीर इंसानियत सां, फलाह बहबूद सां आहे। लिहाज़ा तव्हां हिन दायरे में रही करे इन पॉइंट ते सोचींदव त मां कंहिंजो मुड़ुसु बि आहियां, औरत सोचींदी मां कंहिंजी ज़ाल बि आहियां, या मां कंहिंजो पीउ बि आहियां, मां कंहिंजी अमड़ बि आहियां, त तव्हां इन तरीक़े सां तव्हां इन दायरे जी ख़िदमत करे सघो था, उन्हनि जी इस्लाह करे सघो था। नंबर 4, तव्हां ईअं सोचो त मां कंहिंजो सुठो दोस्त बि आहियां। सुठे दोस्त जो मयार छा आहे? जेको सॼी राति तव्हांखे जाॻाए, अजाई कचहरियुनि में, अजाई परेशानियुनि में, इंटरनेट ते तव्हां उन सां चैटिंग वग़ैरह कयो।